हे मिस फारिया है छा? वरी चिंटू कहिड़ो मोहकारो कयो? अल्लाह साईं ख़ैर जी ख़बर आणी। मिस वेहो। ही छा था कयो? ख़ैर जूं ख़बर आणे आ त मां छा कां ईअं कयां हा। बैड न्यूज़ जी बेताब बादशाह आयतुल कुर्सी पढ़ी शूकारी माए। जॾहिं बि को बैड न्यूज़ जो बेताब बादशाह ईंदो आहे न, उनखे आयतुल कुर्सी शूकारींदा कयो त जीअं भलाए टरियल हुजे। मां तव्हांखे बैड न्यूज़ जी बेताब बादशाह थी लॻां? हा बिल्कुलु, कॾहिं न का ख़ैर जी ख़बर आंदाई। तव्हांजो चिंटू पढ़ाई में ज़ीरो ऐं हरकतुनि में हीरो आहे। हीरो आहे न मुंहिंजो चिंटू, हरकतुनि में हीरो, पढ़ाई में न। ओ मिस के साल मूंखे ॿार न थींदो, पोइ न छॾियुमि को पीर फ़क़ीर, न छॾियुमि को दागदर। जेको ॾसु पवे पियो त हिन फलाणे दागदर ॾे वञु, उते वञा। जेको मूंखे ख़बर पई त फलाणे पीर ते वञु, उते वञा। मां जंहिं मुड़ुस चयो त हाणे मां ॿी शादी थो कयां, औलाद नथी थिए। पोइ मां रोवां रड़ां, रब खे बाॾायां त अल्लाह साईं तुंहिंजी हेॾी बादशाही में मुंहिंजे लाइ हेतिरो नंढड़ो ॿारु न आहे। पोइ रना मूंखे परचाइनि, मूंखे सहारो ॾियनि, मूंखे चवनि त चरी आहे छा रोए थी। अलाह वॾो आहे, मन रब राज़ी थी पए, देरि या अंधेर न आहे। पोइ मोरा मूंखे ॾाढो सम्झाईंदी, खणी वात जी किनी आहे, ओठरी आहे ॻाल्हाइण जी, पर इन माई जा मां ते अहसान थियल आहिनि। उन टाइम मूंखे जेका आथत ॾींदी हुई, जेको मुंहिंजो ख़्यालु कंदी हुई न, इहा बुछड़ी कंदी हुई। बसि पोइ इन जा मां ते अहसान आहिनि। मां अॼु ताईं ॻाईंदी बि तेलो आयासीं। ॾाढी सिकनि सां ॼणियो अथमि इहो पुटु। ॾिसो उहो सभु पंहिंजी जॻह ते आहे, पर चिंटू इलाही ओवर थो थींदो वञे। ओवर माना कीअं मिस? ओवर माना मिचलो। और मिस ॻाल्हि पई कयां तोसां सखर मो दवावत में, लाड़काणे मो। ॿियो त ॿियो शिकारपुर जो न छॾियुमि को दागदर, पर जॾहिं रब राज़ी थिए पोइ इहो मस मूंखे चिंटू थियो आहे। ॾिसो मां सम्झां थी त तव्हांखे चिंटू इलाही प्यारो आहे। औलाद कंहिंखे बि कोड़ी न हूंदी, पर अॼु न छा कयो आहे जो पेंसिल जी तेज़ चूंब आई आहे हिकिड़े छोकिरे खे, ऐं उनजी ब्लड निकिरी आई। मिस ब्लड माना? ब्लड माना रत। और बेस्ता शोरा छाकाणि तो मूंखे ज़लीलो ख़्वार कराई। ॾिसो इहो बिहेवियर नॉर्मल न आहे। अगरि ईअं थींदो रहियो न त ॾाढो नुक़सानु थींदो। हाणे बि जंहिं छोकिरे खे हुन पेंसिल हई आहे न, उनजो फादर लॉयर आहे, ऐं हू चए पियो त मां केस कंदुसि। असां इलाही सम्झायो आहे हुनखे त प्लीज़ तव्हां ईअं न कयो, असां हिनखे हैंडल कंदासीं, असां छोकिरे खे सम्झाईंदासीं, एंड जीअं हैंडल कबो आहे। मिस बिहेवियर माना? ओ माई गॉड, गोली हणो बिहेवियर खे। आख़िर तव्हां हिन मसइले खे सीरियस छो नथा वठो? मिस ज़बान त का सवली कढ, चङे भले छोकिरे खे सीरियस कहे त बाक़ी मां खां छा बचाए। ओ माई गॉड, आंटी मां 2-3 दफ़ा तव्हां ॾे आई आहियां त तव्हां इशूज़ खे रिज़ॉल्व कयो, पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञियो ई नथा, ऐं तव्हां इशूज़ ते कोई एक्शन ई नथा खणो। हाणे तव्हांखे एक्शन खणण जी का ज़रूरत न आहे। हाणे स्कूल मैनेजमेंट पाण एक्शन खणंदी। मिस एशकन माना? इहो तव्हां चिंटू खां पुछिजो। आई एम डन फॉर टुडे। सेम टू यू मिस। या कहिड़ी थी ओकारा ॾे? पोपरी आहे। पोइ दफ़े बि ओकारा ॾे नहीं त मां सम्झो त ॿार अथसि। पोइ ख़बर पई त वाई थी अथसि। ज़ैतून जे मथां चांहि जो पींदी त वाई न थींदी, बाक़ी छा थींदो। खाइण जूं बेरकानियूं आहिनि, सफ़ा हाबरा अचूं, हिरस अथनि छड़ी, खाऊं ऐं खाऊं। अॼु कुझु खाधो अथई छा? अलाए, असांखे ॿुधाए खाईंदियूं आहिनि छा? मां त जॾहिं ॾिसां थी वात हलेसि थो। पोइ रब खे ख़बर, तूं अलाए छा थी खाईं। सुभाणे इन जो पेशाब त चकास कराए। पिन आणे ॾे त हिते ई चकास कयूंसि न। पिन वारी छा आहे? हेतिरी पिन आहे, उन सां चकास छींदी आहे। अॼुकल्ह ज़मानो मटिजी वियो आहे, हर शइ माण्हू मोबाइल खां था पुछनि पिया। मोबाइल खे कहिड़ी ख़बर? अमां हर शइ मोबाइल खे ख़बर आहे। उहो अधे दादनि वारी धीअ न आहे रेदली, इन माई खे ॿारु ॼणायो आहे मोबाइल खां पुछी। दाइपो ॼाणींदी हूंदी न को दाइपो थी ॼाणे, उहो मोबाइल हलाईंदी आहे वॾी ट्रच, चैट GPT अलाए छा था कनि, उन खां पुछी माई खे ॿारु ॼणायो अथई। मोबाइल खे कीअं ख़बर पई त माई खे सूर आहिनि? मोबाइल खे अलाए कीअं ख़बर पई, चवंदा टेक्नोलॉजी वॾी तरक़ी करे वई आहे। असां वारियूं मम्मियूं त रुॻी क्रीमां ॻोल्हींदियूं मोबाइल ते, या लटनि जो डिज़ाइन आहे, ॿियो करे को कमु पुॼंदो। नाज़ी जो त ख़ुदा खानो ख़राबु कयो आहे, रुॻी थी टिकटाक ॾिसे, हीअ कार्या हीअं मथे, हीअं जो करे थी अॻिले हमरा जी महिनत धूप पाणी में। हो चए थो तू शायर है
में तेरी अञा हिते पुॼे थो शाइरी चवण वारो आहे त हीअ मथे थी करे छॾे हुन वीचारो शकी थो थी वञे त भाउ इहो शाइरी त चवणु ॾे हा मूंखे न डस हमरा वरी ॿियो शुरू थींदो हे बि दलियूं आहिनि असां सां सची नथियूं कनि त बसि छा हिननि खे बि हर शइ जी ख़बर हूंदई हे रुॻी असां खां शयूं आहिनि कम खां बरो खाइण जूं खरियूं जहिड़ा कंदई सॼो ॾींहुं हीअ कार कंदियूं वेठियूं हुजूं असांखे बाक़ी कम जो को चयो न पोइ एरर 404 अचे नाज़ी त पुछांसि थी तूं इहो नालो यादि कजांइ छा ज़ीपटो चेट ज़ीपटो तोखे त भला नालो बि नथो अचे असां त मोबाइल हलायूं आहिनि क़ुर्बान खणी आयो वायरलेस पहिरियों दफ़ो नई नई आई ही वॾेरे जे घरों असांखे चई त वॾेरो मां सां हिन ते ॻाल्हाईंदो असां चऊं वॾेरो कीअं ॻाल्हाईंदो ख़बर न चार हुजे पोइ हिन ॾे जो काल अचे त हे वञी वण ते बीहे असां सभु वेठो बीह ॾिसूंसि त अलाए छा थो ॻाल्हाए मां पोइ बि बांवारो न कयां मां चयो ईअं कीअं हूंदो वॾेरो पंहिंजे घर तूं पंहिंजे घर जो आवाज़ कीअं वेंदो हूंदो चई मां हो ॿुधे थो न ॻाल्हायो चुप कयो जो ॿुधे थो पोइ जेको आहे त इहो असां हेठो ॾिसूं हीअं अलाए कॾहिं बंदि कंदो काल पोइ इहो माना ईअं हूंदो असां हैरान त इहो हिते वारो हुते आवाज़ कीअं थो वञे दॻु त हूंदो हो न परे हूंदो हो न वॾेरे जो घरु असां परेशान थी वञूं पोइ ख़बर पई त माना इहो सिगनलनि जो इहो मसइलो आहे माना उहो सिगनल होॾो अचे थो हितो बि वञे थो पोइ आवाज़ तॾहिं थो वञे अॼु ॾिसे थी त केॾी तरक़ी थी वई आहे कहिड़ी तरक़ी थी आहे माण्हू त उहो ई वात मां था खाइनि तुंहिंजी मर्ज़ी भला टुई मो खाइनि छा इंसाफ़ कंदी आहे चाची ओ ख़ुदा जी शलाका शाम थिए छाकां तो माखो पादर खाई पिटे पिटे अल्लाह साईं तूं पाण ॾिसे पियो तो हे सादी आहे मता हिन जे चवण जे असां मासूमनि खे कुझु करें ॻाल्हाइण ॾिसेसि न ॻाल्हाइण ॾिसेसि न केरु थो तव्हांखे इहो सेखारे तोखे केरु थो सेखारे मां पाण सिखियल आहियां मां त वॾी आहियां मूंखे केरु सेखारींदो असां भला ज़माने में उथूं वियो न था छा वॾी मोतबरी सिखी वियो आहे अचे पिणे जे दान ॾिनीमांसि त पोइ चइजांइ एतिरियूं धमकियूं बि न ॾे जो असां धमकियुनि खां डिॼणी छॾे ॾियूं हा वात जा होशियार हाणे वञी दुकानदार खां चाहियो पती वठी आहे मथो सूर को फाटे थो पियो आहे दिमाग़ जो रॻा जाइ ते न आहिनि पैसा ओधर ते वठी अचेसि पिणे अचे त चवांसि थी ॾींदुसि पैसा पाण ई ओधर ते मां न वठंदोमांसि मूंखे दड़का थो ॾे ओधर जी मां मुई आहे छा दड़को छो थो ॾे असां हिकिड़ो पिनऊंसि था ॾींदासीं पैसा इहो मूंखे न ॿुधाए इहो वञी दुकानदार खे चओ पोइ हिन दफ़े बि ख़बर थी मूंखे छा पियो चए पियो त ओधर सिर्फ़ु 80 ऐं 90 साल वारनि खे मिलंदी उहो बि तॾहिं जॾहिं हुननि जा पीउ माउ चवंदा वॾो हरामी आहे दुकानदार 80-90 साल वारनि जा पीउ माउ जीअरा हूंदा आहिनि छा तॾहिं त हुन इहा शर्त रखी आहे न चङो मोरांडे वञो चओ खंडु चपटी ऐं पती चूंडी त ॾे अमां थी चवई तो वारी सहेली ओटरी आहे ॻाल्हाइण जी अलाए कीअं तूं हुन सां दोस्ती कई आहे बेघर त हया करे वॾी नंढाई त अथव ई न मासी आहे तुंहिंजी अलाए कंहिं ते वियो आहे होॾो मिस धार थी करे त स्कूल में माण्हुनि सां विड़े थो गारियूं थो ॾे बुजा थो ॾे इहो तूं असांजो नालो रोशन कंदई सुभाणे माण्हू पिटींदा त हे हिननि जी औलाद आहे न